हमारे दोस्त हम सुनते हैं वो शहनशाह रहते हैं मदीने में। ये ॿुधूं था त मुंहिंजो हबीब असांजो तबीब असांजो डॉक्टर असांजे गुनाहनि जो शाफ़ी शफ़ात जो धणी अॻियनि पोयनि जो सरताज रब करीम जो हबीब डेरा लाया थई मदीने शरीफ में। पर के वो गलत कहते हैं न न न न अञा ॻाल्हि में फ़र्क़ु आहे, अञा ॻाल्हि में फ़र्क़ु आहे। साईं कहिड़ो फ़र्क़ु आहे जे वो गलत कहते हैं वो रहते हैं आशिकों के सीने में। अरे मुसलमान वॾा भाउ वञे छो वड़कार हिक न ॻोल्हे हो तखे खड़े वञे छो वड़कार हिक न ॻोल्हे हो तखे। हज़रत शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह दस थो ॾिए वञे छो जबल छो थो ॾोहे। अरे ससुई तूं भर छो थी पासे तूं जबलनि में छो थी धिका खाए। वञे छो वड़कार हित न ॻोल्हे हो तखे लिको ना लतीफ़ चए ॿारो चो बेपार। अरे नाए नेण निहार त तो में गयो दोस्त अरे अधरात जो तू थी दुरूद शरीफ पढ़ी पंहिंजे सीने कलब में अंदर जाती पाए त मदीने जो साईं वेठो आहे।